माण्हू अगरि देईअ जी का सुज़ुकी वठे खपाए थो फैक्ट्रीअ में त उन खां बि टैक्स वरितो वञे थो। हिते किरोड़े रुपया रेती बजरी निकिरे थी, जंहिं ते भोतार जो 2500 रुपया हर ट्रक ते टैक्स। ग़रीब माण्हू पंहिंजी अगरि मज़ूरी करे थो, ग़रीब माण्हू पंहिंजी रेतीअ जो धिको हलाए थो त उन्हनि मां बि भोतारनि खे टैक्स खपे थो। 10 लख रुपया डेली जेके आहिनि हबकान ते जेके गुंडा टैक्स वरितो वञे थो, 10 लख रुपया। उहे 10 लख कंहिंजा आहिनि? उहे 10 लख उन ग़रीब माण्हुनि जा आहिनि जेके हिते रोज़गार कनि था। सियासी माण्हू जो कमु इहो हूंदो आहे त ग़रीब माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वञे, ग़रीब माण्हुनि खे तालीम ॾिनी वञे, पर हिते सियासी माण्हुनि जो उहो कमु आहे त गुंडागर्दी, दहशतगर्दी, भत्ताखोरी हमेशह हिते कोस्तान में हले पई। असां इन भत्ताखोरी जे ख़िलाफ़ु निकिता आहियूं, इन दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु निकिता आहियूं। हिते जेको माण्हुनि खे ग़ुलाम ठाहियो वियो आहे, असां उन जे ख़िलाफ़ु निकिता आहियूं। तक़रीबन मूंखे 20-25 साल थिया आहिनि ऐं ॾींहं ॾींहुं कोस्तान जे माण्हू में, ॾींहं ॾींहुं हिन इलाइक़े जे माण्हू में बहितरी थो ॾिसां। मूंखे उमेदु आहे त इनशाला हिकिड़े ॾींहुं जेको आहे सो हिननि खे शिकस्त ईंदी, जंहिं ग़रीब माण्हूअ खे हमेशह लुटियो आहे। बाक़ी जेके बि दोस्त आहिनि उनखे इहा अपील थो करियां त बाबा 15 साल मुसलसल हिननि जी हुकूमत रही आहे पीपुल्स पार्टीअ जी। 15 सालनि में मूंखे ऐं ॿुधायो त ग़रीब माण्हूअ जी ज़िंदगीअ में कहिड़ो फ़र्क़ु आयो आहे। यकीनन उन्हनि जा जेके वाठा आहिनि, जेके उन्हनि जा भत्ताखोर आहिनि, जेके उन जा टैक्स वठनि था, उनजी त ज़िंदगी बहितर थी आहे। उन्हनि ते वीगो आयूं आहिनि, उन ते ग्रैंड आई आहे, जेके लैंड माफ़िया आहे उन्हनि ते सभु शयूं आयूं आहिनि, पर ग़रीब माण्हूअ जी ज़िंदगीअ में कहिड़ो फ़र्क़ु आयो आहे ऐं नथो ॾिसां। न तालीम आहे, हिते का बि बुनियादी सहूलियत कोन्हे। जीअं हींअर ताज़ियूं नौकरियूं आयूं जेके 1 खां वठी 4 ताईं, नूरियाबाद में बि 20 ऑर्डर 7 जे माण्हुनि जा थिया, छो जो नूरियाबाद जा माण्हू हक़दार न हुआ। उहा अगरि हॉस्पिटल नूरियाबाद में आहे त उन माण्हुनि जो उते लोकल माण्हुनि जो हक़ु न आहे, जो 7 जा माण्हू अची अपॉइंटमेंट थिया आहिनि उते, जंहिंजो आख़िर में कोर्ट स्टे ॾेई छॾी, पर माना कंहिं बि लोकल माण्हूअ खे उहा जेका पटे वाली चौकीदारी बि न ॾेई सघिया। त ही माण्हू छा ॾींदा? अॻे ज़िंदगी भर कोस्तान जे माण्हुनि मलिक असद जी ग़ुलामी की आहे, हाणे वरी उनजो पुटु थो अचे, हाणे हिनजे पुट जी ग़ुलामी कंदा। ग़ुलामी खां सवाइ उते ॿियो कुझु मिलणो कोन्हे। सो आऊं जेके नौजवान नस्ल कोस्तान में पढ़ियल लिखियल बाशऊर माण्हू आहिनि, ऐं उनखे अपील थो करियां त चंगेज़ खान लाइ न निकिरो, तव्हां पंहिंजे लाइ निकिरो, पंहिंजे बचनि लाइ निकिरो, पंहिंजे तालीम लाइ निकिरो, पंहिंजे रोड रस्तनि लाइ, सिहत लाइ निकिरो। बाक़ी हिन ग़ुलामीअ मां तव्हांखे कुझु बि कोन वरंदो। 40 साल तव्हां उन्हनि खे आज़मायो आहे, 40 साल तव्हां उन्हनि माण्हुनि खे वोट ॾेई कामयाबु कयो आहे, पर मूंखे इहो ॿुधायो वञे त असेंबलीअ में हिकिड़े बि ॾींहुं कोस्तान लाइ कंहिं बि आवाज़ कोन उथारियो, को हिकिड़ो लफ़्ज़ कोन ॻाल्हायो। हिते कोस्तान सॼो कब्ज़ा थी वियो आहे। जीअं हलूं पाण मोल जे पासे, त मोल में जेका बहरिया आई आहे, जेके असांजा बुरफ़त बिरादरी रहे थी, ऐं उनखे बि अपील थो करियां त भोतार 8 लख रुपया एकड़ बहरिया खां एकड़ ज़मीन जो 8 लख रुपया वठे थो, पर उन ग़रीब माण्हूअ खे 70,000 80,000 ॾिनो वञे थो। छा उन माण्हुनि जो हक़ु न आहे? अब्बा ॾाॾा ज़मीनूं उन्हनि जूं आहिनि, जेके आहिनि से चरागा हुन जा आहिनि, रहन उहे था। जॾहिं कुदरत जे तरफ़ां उन्हनि खे को 5 रुपया मथे आया आहिनि त उन मंझां बि हिननि जो टैक्स आहे। त ग़रीब माण्हू माना कोस्तान जो माण्हू केॾांहुं वेंदो? त कोस्तान जे माण्हू हिकिड़ो वाहिद हल इहो आहे त वोट जे ज़रिए पंहिंजी जेका ग़ुलामी उन मां जान छॾाइनि, ऐं जेको आहे सो वोट ई उहो ज़रियो आहे जो हिन माण्हू मां जान छॾाए सघे थो। जेका लैंड माफ़िया आहे, भत्ता माफ़िया आहे, त उन मां जान छॾाए सघे थो। सो असां अपील था करियूं त जेके हिते जेके पंहिंजा वाठागिरी आहे, जेके माण्हुनि जा ईमान ख़रीद था कनि, जेके माण्हुनि खे दिलासा था ॾियनि, त तव्हां महिरबानी करियो ऐं उन्हनि जे न अचो ऐं पंहिंजे वोट खे आज़ादु करियो, पंहिंजो वोट सही माण्हू खे। कोस्तान जी जेकी आवाम आहे उनखे तव्हां कहिड़ो पैगाम ॾियणु चाहियो था? कोस्तान जे आवाम खे हिकिड़ो त पैगाम असां इहो ॾिनो आहे त बाबा कोस्तान जो माण्हू हिन ग़ुलामी मां जान छॾाए। 40 साल मुसलसल हिकिड़े माण्हू जो इक़्तिदार रहियो आहे। हिते कोस्तान में जे अगरि हर साल को नओं प्रोजेक्ट अचे त अॼु कोस्तान ऐं सम्झां थो त कोस्तान जो माण्हू को बेरोज़गार न हुजे, पर कोस्तान जे माण्हुनि खे हमेशह हिकिड़ो जाइल रखियो वियो आहे। तालीम कोन्हे, पंहिंजे बचनि खे पढ़ाइनि ऐं जेको आहे सो पंहिंजे वोट खे आज़ादु कनि। ऐं तव्हां पंहिंजे घरां था खाओ, तव्हांखे केरु रोज़गार, तव्हांखे केरु अटो नथो पहुचाए। वोट तव्हांजो पंहिंजो आहे, तव्हांजी दिलि जंहिंखे चए
अगर चंगेज़ खान सुबह अचे तो इक़्तिदार में हिते चढ़ियो तो अगर चंगेज़ खान तव्हांजो कमु सही नथो करे तो बेशक तव्हां हुनखे ॿी चकर वोट न ॾियो, तव्हां जंहिंखे चाहियो हुनखे वोट ॾियो। चंगेज़ खान अॼु जे बीठो आहे त अवां ग़रीब माण्हुनि लाइ बीठो आहे। काफ़ी ऑफरूं थियूं हूंदियूं, काफ़ी ॻाल्हियूं थियूं हूंदियूं, पर चंगेज़ खान जीअं 20 साल 25 साल पहिरीं घरां निकितो आहे, उहो इरादो अटल सां अॼु बि चंगेज़ खान उन ई ॻाल्हि ते बीठो आहे त हीउ जेको कोस्ताने जे माण्हू खे ग़ुलाम कयो आहे, हिन ग़ुलामी मां इनशाला आज़ादु कंदुसि।